रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं शुक्रगुज़ार आहियां अवामी प्रेस क्लब जो जिते असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। असांजो शकील अहमद वाइस चेयरमैन बीठल है कैंडिडेट जमात इस्लामी पैनल तां, अल्लाह बचाई बि बीठल वार्ड काउंसिलर बीठल ऐं मां पाण बीठल आहियां जमात इस्लामी चेयरमैन जी सीट तां। असांजे ॾाढो ॾुखियो वक़्तु हिन वक़्तु गुज़रियो इलेक्शन में, जो असांजे मथां तशदुद बि कयो वियो आहे। असांखे हितां खणियो पिया वञनि हथु खणण लाइ करे, तूं हथु खण, इनशाअल्लाह मूं हथु कोन खयो, उन फेसबुक ते वाज़े हलायो त इन हथु खणी वियो माण्हू खे गैर गुमान करण लाइ करे। ऐं अवामी प्रेस जो वरी शुक्रगुज़ार आहियां मूंखे हिन ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। अॼु मुसलसल मूंसां ॿियो दफ़ो हमिलो कयो वियो, हिते तशदुद कयो वियो। मूं थाणे में NC बि इन नाले कढाई आहे। इहा ॻाल्हि जेका मोहम्मद इस्माइल जोखियो साहिबु अव्हां जे साम्हूं पेश कयो आहे, सहाफ़ी हज़रात जे तवसुत सां आउं इहो अर्ज़ु कंदो हलां त अॼु सुबुह जो 6 लॻे वरी बि संदसि घर जे मथां जेको अची हमलावर थिया आहिनि, जेके धक हयाऊं, इन जो कारण इहो ई आहे त या त असांजे ॻोठ मां लॾे वञ या त इलेक्शन तां हथु खणी वञ। केॾी ॾाढो आहे, केॾो जबर आहे, छा उन जे लाइ अर्ज़ु कयां। ऐं कंहिंजो नालो वठणु न चाहींदुसि, पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त कंहिंखां इहा ॻाल्हि ॻुझी न आहे, कंहिंखां बि इहा ॻाल्हि ॻुझी न आहे। दोस्तनि सहाफ़ियुनि जे तवसुत सां ऐं आवाम खे इहो अपील कंदुसि, इहो अर्ज़ु कंदुसि त अदा हे हर इंसान जो साहु पंहिंजो आहे, पंहिंजे नक मां थो साहु खणी। हर इंसान जेको रोज़ी खाए थो, रोज़ी ॾियण वारो